वैसे तो मैं YouTube की दुनिया में नया हूँ, मेरी बहुत ही कम वीडियोस आपको मेरे चैनल पे नज़र आती हैं, लेकिन उसके बावजूद मैं एक्सप्लोर करने की कोशिश करता रहता हूँ। और आमिना से मुलाकात मेरी इस वीडियो की वजह से हुई। 200 हो तो ऐसे ये जो दोस्त है मेरे साथ इस बाइक पे चल रहे हैं, जैसी है मैं गाड़ी कौन करी थी नबीद साहब। आमिना से मेरा इस वीडियो पर मैसेज के ज़रिए रब्ता हुआ। आमिना ने मेरी इस वीडियो पर किया कमेंट और रिप्लाई में मैंने उनके चैनल को फॉलो किया। जब मैंने देखा तो पता चला ये तो बहुत ही प्यारी सिंगर है और बहुत बड़ी सिंगर है। फिर मैंने कहा कि नहीं जी चलते हैं। रब्ता किया गुड्डू भाई से, टाइम फिक्स किया, रास्ते में उठाया मुर्ज़ा भाई को और हम निकल पड़े हिंगोरनो मीरपुर ख़ास। असी वञूं पिया हिकिड़ी नंढड़ी प्यारी आमना सां मिलण। गुड्डू भाउ खे रस्ते में खयोंसीं, मुर्ज़ा भाउ हाणे असांखे 12 मिल तां मिलियो आहे ऐं हाणे असीं सभु जेको आहे वेंदासीं ऐं तव्हांखे मिलाईंदासीं सिंध जी तमामु प्यारी ख़ूबसूरत नंढड़ी जेका राग सां जंहिंजो लॻाव आहे, राग ॻाए थी ऐं मां हुनजा कुझु वीडियोज़ ॾिठा, हुनजो चैनल बि आहे त उहो शाह साहब खे ॻाए थी तमामु प्यारो। सो वधीक हलूं था, सफ़र जारी रखंदासीं ऐं तव्हांखे मिलाईंदासीं नंढड़ी आमना सां। ये आमना के बाबा हैं हैदर चानियो, जो कि एक प्राइमरी टीचर हैं। इन्होंने हमारा किया भरपूर इस्तकबाल। अंदर आमना हमारा इंतज़ार कर रही है और बहुत बेसब्री से इंतज़ार किया जा रहा है। हम उनके आंगन में पहुँचे। ओके गाइस, सो असां हिन वक़्तु आहियूं नंढड़ी आमना जे घर ऐं आमना जेको आहे उहा तव्हांखे बाक़ाइदा तारुफ़ कराइबो, आमना जो राग बि ॿुधाइबो। आमना हिकु नंढड़ी सुरीली रागी आहे, शाह खे ॻाईंदी आहे ऐं असांजो तालुक़ु ईअं जुड़ियो त यूट्यूब जे चैनल ते अॼु आमना जेको आहे असांखे कमेंट करे ॿुधायो त मां बि हिंगोरनो में रहां थी ऐं जॾहिं असांखे ख़बर पई त असांजे हिकु हिंगोरनो शहर में ऐं एॾो प्यारो राग ॻाईंदड़ हीअ नंढड़ी प्यारी प्यारी अदी असां सां गॾु हिते मौजूदु आहे त असां भली डुकी पुॻा आहियूं। आइए अब हम आपको आमना का तारुफ आमना की ज़ुबानी सुनाते हैं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आमना खान आप सब लोगों की खिदमत में हाजिर हूँ और आज मैं आप सब लोगों को मेरी ज़िंदगी के बारे में बताऊंगी। और मुझे गाने का बहुत ज़्यादा शौक़ है, लेकिन हमारे इस छोटे से सिंध के छोटे से गाँव में हिंगोरनो में यहाँ कोई उस्ताद नहीं, इसलिए मैं मीरपुर ख़ास गई थी। मेरा उस्ताद जान मन काका है, मैं उनसे सीखने गई थी और मेरी जो उम्र है मैं 9 इयर्स की हूँ, मैं 3 क्लास में पढ़ती हूँ। मुझे मैडम आबदा परवीन का आवाज़ बहुत अच्छा लगता है और मैं उन्हें फॉलो करती हूँ। और वो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुट्टो की वाइफ जो है वो गाते हैं, वो उनका बहुत आवाज़ अच्छा है और मैं उन्हें फॉलो करती हूँ। आमना मौसीकी के साथ पढ़ाई में भी बहुत होशियार हैं और बताती हैं कि वो हमेशा पहली पोजीशन लाती हैं। मुझे बहुत लोगों ने कहा कि कुछ इस तरह गाना छोड़ दे ये, पर मैंने इन्हें इग्नोर कर दिया और मैंने अपना जो जज्बा है उस जज्बे को मैंने काबू रखा। मेरी सहेलियाँ मुझे बहुत सपोर्ट करती हैं, वो बोलती हैं कि आमना आपका आवाज़ बहुत ज़्यादा अच्छा है। एक सिंगर बनना चाहती हूँ, छोटी बन जाऊँ मैं, उस्ताद तो नहीं बन सकती, लेकिन एक शागिर्द बनने की पूरी कोशिश करूँगी। कहना चाहूँगी कि आपको अगर गाना है तो आप जो भी लोगों को जो भी कहना है आप उन्हें इग्नोर करके आप जो मंजिल पे पहुंचना चाहती हैं, आप मतलब उन जज्बे को पूरा रखें और कभी उस ख्वाब को तोड़ना न दें। बस नंढड़ी खे इन शौक़ में ॾिसी करे केतिरो ख़ुशि आहियो तव्हां? साईं अल्लाह जी दात आहे, कंहिंखे मिलंदी आहे, हर माण्हू खे त न मिलंदी आहे ऐं असीं उन करे ख़ुशि आहियूं। ऐं कंहिं बि ॿार जो जेको जज़्बो हुनखे कॾहिं बि असांखे हुनखे हिट न करणु घुरिजे, हुनखे हिमथाइणु घुरिजे, हुनखे अॻिते आणणु घुरिजे। पोइ भले डॉक्टर थिए हुनखे डॉक्टर थियणु घुरिजे। जेकॾहिं कंहिं बि शोबे में अॻिते निकिरणु चाहे थो, पोइ छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, उनजी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे। असांजो जेको आहे सो मशन आहे, प्रोग्राम आहे, पाण उस्ताद आहियां ऐं उस्ताद सुठा इख़लाक़, सुठो इंसानु ठाहिण में सभ खां बहितरीनु हथु उस्ताद हूंदो आहे। सही। तव्हां नंढड़ी जे ख्वाबनि जी साबियां जे लाइ केतिरी सपोर्ट कंदव? साईं मां तक़रीबन जॾहिं बि हिन जो प्रोग्राम थींदो आहे ऐं उते सिखण जो, त असीं तक़रीबन गर्मी अहिड़ी में 2 बजे निकिरंदा आहियूं ऐं पोइ 3, 4, 5 बजे असीं वापसि हूंदा, रिटर्न 5 बजे असांजी रिटर्न वापसि थींदी आहे। केॾी गर्मी आहे पाण ॿुधायो। हिन वैनुनि में असांजा पंध हूंदा आहिनि। कोशिशि कयूं था, इंशाअल्लाह मंज़िल अलाह जे हथ में हलाए ॾींदो।
हाणे बाबा चए थो वैन में पंधु पंधु गर्मी में वेंदा पोइ उहा गर्मी जेका आहे तव्हांखे तंग कंदी आहे या तव्हांजी शौक़ु जा ॾोह इहे गर्मियूं जेके आहिनि सभु माना नथियूं रखनि? तंग त कंदी आहे पर मंज़िल ते पहुचणो आहे न। हा मंज़िल ते पहुचणो आहे त पोइ इहो करिणो पवंदो। सुभाणे तव्हां अलाह तव्हांखे सुठो सिंगर कंदो कामयाबु थींदो पोइ हीअ तव्हांखे यादि ईंदो पोइ छा सोचींदव? ज़रूर तव्हां सां मिलणु ईंदमि। मूंसां मिलणु ईंदव? ज़बरदस्त। आप भी इसी शहर से ताल्लुक़ रखते हैं? जी हाँ ज़रूर, मुझे पता ही नहीं था कि यहाँ पे इतना टैलेंट है। हाँ ॾिसो तव्हांजे शहर में केतिरी टैलेंटेड छोकिरी वेठी आहे। आमना का जो है टैलेंट ये बहुत ही कमाल की आवाज़ है आमना की। तो हमारी कोशिश होगी कि हम इस बच्ची की जो वीडियो है उसको आप तक पहुंचाएं, ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करें आप, ताकि शायद हमारे जो काफ़ी अच्छे अच्छे सिंगर्स हैं, आतिफ भाई हैं या कोक स्टूडियो वाले हैं या सैफ समेत जो हैं या और भी हमारे काफ़ी सिंगर्स हैं, तो वो इस बच्ची को शायद थोड़ा कुछ कहीं कोई मौका दे दें और ये बच्ची भी अपना टैलेंट जो है वो पूरी दुनिया को दिखा सके इंशाल्लाह। तो अदा सैफ समेजो तव्हांजे असांजो आवाज़ तव्हां ते पुॻो आहे त हीअ नंढड़ी जेका आहे उहा तव्हां ज़रूरु उहा तव्हां पंहिंजी शागिर्दी में खणो या उनखे मौक़ो ॾियो तव्हांजे प्लेटफॉर्म तां, लाहौती जे प्लेटफॉर्म ते अचे या कोक स्टूडियो में किथे बि, त असांजी अवलीन तरजीह हूंदी त असांजी हीअ प्यारी अदी आमना जेका आहे उहा ज़रूरु कंहिं मुक़ाम ते पुॼे। आमना जी ज़ुबानी को न को गानो ॿुधंदासीं, राग ॿुधंदासीं। सो लेट्स मूव टू द नेक्स्ट। तेरी वसअतों का हिसाब क्या, तुम ही से आलम रंग हो, तेरी शान जल्ल जलाल हो। जो आए तुम्हारी बज़्म में, जो आए तुम्हारी बज़्म में, दीवाना हो जाए। ये अच्छी पर्दादारी है, ये अच्छी राज़दारी है। दोस्तों ही जेकी भाई आहे ऐं मुंहिंजी फेवरेट भाई आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भीटाई जी, ऐं मां इहो तव्हांखे उमेदु कंदमि त तमामु प्यारी ॿुधाईंदमि। सारियो साॻियड़नि खे अखड़ियूं रोज़ रोवनि, सारियो साॻियड़नि खे अखड़ियूं रोज़ रोवनि, अखड़ियूं रोज़ रोवनि, अखड़ियूं रोज़ रोवनि, किरियो लुढ़क था पवनि। सारियो साॻियड़नि खे अखड़ियूं रोज़ रोवनि,
इतना प्यारा आवाज़ होगा। मैं सोच भी नहीं सकता था कि इतना प्यारा आवाज़ होगा बगैर म्यूज़िक के और इस ओपन एटमॉस्फेयर में। और मैं सोच रहा हूँ कि जब ये बच्ची किसी स्टूडियो में गाएगी तो यकीन करें कमाल कर देगी इंशाल्लाह। तो इंशाल्लाह ये सारे ख्वाब भी पूरे होंगे। इजाज़त लेने का वक्त आ गया। बिल्कुल इजाज़त लेने का वक्त आ गया। सो दोस्तों हाणे असीं वठूं था इजाज़त। अॼु आमना खां पुटु इजाज़त ॾींदा। हा फ़ोटो ज़रूरु थींदो, ग्रुप फ़ोटो कढाईंदासीं ऐं तव्हांखे ज़रूरु हीअ वीडियोज़ तव्हांजे नज़र ईंदियूं जॾहिं असीं हिनखे अपलोड कंदासीं। ऐं आमना जो जेको आहे अगेन आमना जो जेको यूट्यूब आहे, आमना पुटु कहिड़े नाले सां आहे? आमना खान लिटिल सिंगर। आमना खान लिटिल सिंगर जे नाले सां आमना जो यूट्यूब पेज बि आहे, यूट्यूब चैनल बि आहे, उन चैनल खे फॉलो कयो। ऐं इंस्टा ते बि आहे आमना खान लिटिल सिंगर, फेसबुक ते बि आहे आमना खान लिटिल सिंगर। सो ही आमना खान जदीद दौर जी आमना खान लिटिल सिंगर आहे, इन करे तव्हां हिनखे सभिनी सोशल प्लेटफॉर्म से फॉलो करे सघो था। और इस तरह हमारी ये मुख्तसर कोशिश, और अगले दिन आमना का जियो पर प्रोग्राम और फिर सोशल मीडिया पर बहुत सारा प्यार। अगर आपको हमारी ये कोशिश अच्छी लगी तो चैनल सब्सक्राइब कीजिए, क्योंकि अभी हम आपको सिंध के मज़ीद इलाकों से टैलेंट सामने लाकर दिखाएंगे।